बॉलीवुड जी दुनिया में केतराई अदाकार ऐं अदाकाराऊं पंहिंजे प्यार लाइ पंहिंजो कैरियर छॾे ॾींदा आहिनि। उन्हनि मां हिकु नालो नम्रता शिरोडकर जो आहे। वास्तव, पुकार, जब प्यार किसी से होता है जहिड़ियुनि कामयाब फिल्मुनि में अदाकारीअ जा जोहर ॾेखारण बावजूद इंडस्ट्री खे अलविदा चवंदड़ अदाकारा खे असुल में साउथ इंडस्ट्रीअ जे हिकु फनकार सां मोहबत थी वई हुई, जंहिंखां पोइ हू घर संभालण में मसरूफ़ थी वई। अदाकारा खे 2 ॾहाका गुज़री विया आहिनि, पर तंहिं हूंदे बि हू बॉलीवुड में वापसि अचण जो नालो न पई वठे। नम्रता शिरोडकर 1993 में सूंह मुक़ाबले मिस फेमिना इंडिया जो टाइटल खटियो हो ऐं 1998 में फिल्म जब प्यार किसी से होता है सां बॉलीवुड में पेर रखियो। तंहिं बाद हुन केतिरियुनि ई कामयाब फिल्मुनि में कमु कयो ऐं पंहिंजी अदाकारीअ जा जोहर ॾेखारिया, पर संदसि ज़िंदगीअ में हिकु अहिड़ो मोड़ आयो जॾहिं हुन साउथ जी हिकु फिल्म में कमु कंदे अदाकार महेश बाबूअ सां मुलाक़ात कई। ॿिन्ही फिल्म जी शूटिंग दौरान ई हिक ॿिए खे पसंदि करे वरितो हो ऐं केतिरा ई साल पंहिंजी मोहबत खे दुनिया खां लिकाए रखियो। 5 सालनि ताईं इहो सिलसिलो हलण बाद हुननि 2005 में शादी करे वरिती। नम्रता शिरोडकर महेश बाबूअ सां शादी करण खां पोइ पंहिंजो कैरियर छॾे ॾिनो ऐं पंहिंजी फैमिलीअ खे वक़्तु ॾियण लॻी। हुन हैदराबाद शिफ्ट थी हिकु शानदार घर में रहणु शुरू कयो। संदसि शादीअ जे 16 सालनि खां पोइ बि पंहिंजे मुड़ुस ऐं 2 ॿारनि सां ख़ुशि आहे। हुन फिल्मुनि खां विथी बरक़रार रखी आहे ऐं रुगो सोशल मीडिया ते पंहिंजी तस्वीरुनि ज़रिए पंहिंजी ज़िंदगीअ जूं झलकियूं शेयर कंदी रहंदी आहे। नम्रता शिरोडकर जी कहाणी इहो ॿुधाए थी त प्यार लाइ इंडस्ट्री छॾणु सवलो न आहे, पर जेकॾहिं प्यार सचो हुजे त इन लाइ का बि कुर्बानी ॾेई सघिजे थी। हुन पंहिंजे प्यार लाइ पंहिंजो कैरियर दाअ ते लॻायो, पर खेसि इन जो को अफ़सोस न आहे। हूअ पंहिंजी ज़िंदगीअ मां मुतमइन आहे।